जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं तारनि जो खेल। शुरू कयूं था अॼु जी तिथीअ सां। अॼु जी अंग्रेजी तारीख़ 15 जनवरी 2023, हिंदू महीनो माघ जो कृष्ण पक्ष जी अष्टमी, आर्तवार जो ॾींहुं। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जो अॼु ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। मां लक्ष्मी जी वंदना ऐं उपासना कंदा त हुननि खे धन जी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य बि हुननि जो अॼु ठीकु रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सोचे समझे करे ऐं ख्याल सां ही धन ख़र्च करणो आहे, न त धन जी हानि थी सघे। स्वास्थ्य हुननि जो अॼु ठीकु ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जो ॾींहुं अॼु ॾाढो सुठो वेंदो। सुख संपत्ति जी प्राप्ति थींदी ऐं चिंता रहित ॾींहुं हूंदो। स्वास्थ्य बि सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं साधारण रहंदो, न एतिरो सुठो न एतिरो ख़राब। हुननि खे अॼु गणपति जी आराधना करणु खपे त हुननि खे शुभ लाभ जी प्राप्ति थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सुठो वेंदो। धन जी प्राप्ति थी सघे, पर तव्हांखे हुन जे लाइ गांइ खे चारो खाराइणु खपे ऐं जेतिरो थी सघे पंहिंजे घर वारनि सां सुठा संबंध ठाहे रखणु खपनि। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु ख़र्च जेतिरो थी सघे ओतिरो संभालणो आहे। हुननि जो वधीक ख़र्च थी थो सघे, पर हुन जे लाइ हुननि खे शिव मंदिर में वञी करे शिव ते खीर, पाणी ऐं खंडु टे मिलाए करे चाढ़णु खपनि त उहे बची था सघनि। स्वास्थ्य हुननि जो ठीकु ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं थोरो गौरो निकिरी सघे थो। हुन सां बचण लाइ तव्हां कोई बि दुर्गा माता जे मंदिर में वञी करे नारियल या मिठो प्रसाद चाढ़ींदा त हुन जे ॻोड़ेपन सां तव्हां बची था सघो। स्वास्थ्य बि तव्हांजो ठीकु ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु सेहत ठीकु रहंदी, पर पंहिंजे कम में ऐं हिसाब किताब में हुननि खे अॼु वधीक ध्यानु ॾियणो आहे। भगवान गणेश जी प्रार्थना कंदा ऐं हुननि जी वंदना कंदा त हुननि जी कृपा हुननि जे मथां बरसंदी। धनु राशि। धनु राशि वारा अॼु जेके ॿार स्कूल ऐं कॉलेज में पढ़ाई कनि था, अॼु पंहिंजी पढ़ाई सुठी तरह ऐं ध्यानु लॻाए करे कंदा त हुननि जा नतीजा वधीक सुठा मिलंदा। अॼु सुख जी ऐं संपदा जी प्राप्ति थींदी ऐं ॾींहुं बि सुठो ई वेंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं परिश्रम करणो पवंदो त ही हुननि खे धन जो लाभ ऐं धन जी प्राप्ति थींदी, न त न। स्वास्थ्य हुननि जो ठीकु ई रहंदो ऐं ॾींहुं बि हुननि जो ठीकु ई वेंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जो अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, धन जी प्राप्ति थींदी ऐं ॾींहुं हुननि जो ॾाढो आनंदमय हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं थोरो कष्टदायक थी थो सघे। हुन सां बचण लाइ तव्हां कोई न कोई हनुमान मंदिर वञी करे हुनखे पेरे पई ईंदा ऐं थी सघे त हुननि जो सिंदूर खणी करे पंहिंजे मस्तक ते लॻाईंदा त कष्ट तव्हांजा दूर थी वेंदा ऐं ॾींहुं बि तव्हांजो सबलजी वेंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। मकर संक्रांति। अॼु जे ॾींहुं चांवर, खंडु, दाल या अनाज दान करण सां तव्हांखे धन प्राप्ति थींदी आहे ऐं शुभ लाभ जी प्राप्ति थींदी आहे। ज़िंदगी में अगरि प्रगति करणी अथव त अॼु कुझु न कुझु दान ज़रूरु कजो। भगवान कंदा कि तव्हांजी सारी मनोकामना ज़रूरु पूरी थींदियूं। त अॼु जो एपिसोड हिते ई समाप्त कयूं। मिलंदासीं वरी सुभाणे तारनि जे खेल में। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पहिरियों OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।